नाज़रीन ख़बर आहे करमपुर मां जेका अवां सां शेयर कयूं पिया। करमपुर में गैर कानूनी कैनालनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पंजाब पारां सिंधु दरिया मां 6 गैर कानूनी कैनाल कढण ख़िलाफ़ अयान जहांगीर मलिक, अब्दुल रहीम पावर, अब्दुल बारी बपड़, हाफ़िज़ नेमतुल्ला नसीरानी, आदिल बपड़ ऐं ॿियनि जी अॻुवाणी में टाउन ऑफिस चौक ते करमपुर नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्तु नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरीन एहतिजाज कंदे चयो त सिंधु दरिया जे पाणी ते हक़ु सिंध ऐं सिंधियुनि जो आहे। सिंधु दरिया जो पाणी सिंध जो जियापो आहे। सिंध खां सिंधु खसियो वियो त सिंधी क़ौम सख़्तु ऐं तारीख़ी मज़ाहिमत कंदी, जंहिंजा भयानक नतीजा निकिरी सघनि था। हुननि चयो त बबरलो बाईपास ते वकीलनि जी जारी तहरीक खे सलाम पेश कयूं था। मुज़ाहिरीन जो वधीक चवणु हो त बंजर करण जी साज़िश हुई। सिंधु ज़मीन अॻियां जो पहिरीं बंजर आहे। सिंध जा तक़रीबन 80 सैकड़ो माण्हू जेके आहिनि हारी आहिनि, जंहिंमां 80 सैकड़ो माण्हू हारी आहिनि। जॾहिं त असांजे सिंध जे पाणीअ ते झाड़ लॻी रहियो आहे। सिंधु जॻह असांजो आहे, न कंहिं ॿियनि जो आहे। तंहिंजे लाइ असांजी तकलीफ़ पवंदी। सिंधु जॻह असांजी हज़ारनि सालनि जी तारीख़ और तहज़ीब आहे, जंहिंते असां आहियूं लड़ी खां वठी करे। जीअं सिंध पहिरियों त मां उन्हनि दोस्तनि खे सलाम पेश कंदुमि जेके सिंध जी बका जी जंग जीते रहिया आहिनि। उहो कोई बि आहे सिंधी, छो जो उनके में सॼी सिंध सरापा एहतिजाज आहे। उपां जी जंग जारी आहे उन ऐं हिते मां पंजाब सां मुखातिबु आहियां त हाणे सिंधी जागी पिया आहिनि। सुधरी वञो, न तव्हां सां ईअं थींदो जीअं बंगालनि तव्हां सां कयो। बिल्कुलु असांजो